दोस्तों हिकिड़ो घोड़ो बीमार थी पियो। मालिक डॉक्टर खे घुरायो। डॉक्टर घोड़े खे ॾिसी कुझु दवाऊं लिखी ॾिनियूं। मालिक खे चयईं त हिन खे इहे 10 ॾींहं दवाऊं खाराए, जेकॾहिं ठीकु थी वञे त ठीकु आहे, न त मारे छॾिजांसि। पासे में ॿधल ॿकर इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं पए। मालिक घोड़े खे रोज़ु दवाऊं खाराईंदो ऐं ॿकर जेको हो उहो रोज़ु हिन खे घोड़े खे हौसला ॾींदो त हिमत कर, पंहिंजे पेरनि ते बीह। पर घोड़े का बि हिमत न कई। हिकिड़े ॾींहुं मायूस थी मालिक जेको आहे सो शहर हलियो वियो ज़हर वठण जे लाइ। आख़िरी ॾींहुं जॾहिं थियो, ॿकर आख़िरी ॾींहुं घोड़े वटि वियो त मालिक ज़हर वठणु वियो अथई, मरी वेंदे, हिमत कर, न त तूं मरी वेंदे। घोड़े हिमत कई, पंहिंजे पेरनि ते बीठो ऐं ईअं ई मालिक जॾहिं ज़हर वठी शहर मां वापसि आयो त ॾिसे त घोड़ो चाक चङो भलो थी वियो आहे ऐं हले फिरे पियो। मालिक फ़ौरन पंहिंजे घर वारनि खे ॿुधायो। घर वारा आया, घोड़े खे ॾिसी सभु ख़ुशि थिया। इन ई ख़ुशी में सभिनी घर वारनि चयो त इन ई ख़ुशी में घोड़ो ठीकु थियो आहे त इहो ॿकर ज़बह था करे छॾियूं। ऐं उहो ॿकर जंहिं घोड़े खे हौसला ते ॾिना ऐं हिमत ते ॾिनी, ईअं ई हू ॿकर उहो क़ुर्बान थी वियो। बिल्कुलु ईअं ई ज़िंदगी में जिन खे असां संवारणु चाहींदा आहियूं, जिन खे असीं तराशींदा आहियूं, जिन जे लाइ असीं क़ुर्बान थींदा आहियूं, उहे ई माण्हू अॻिते हली असांजे किरदार ते सुवाल उथारींदा आहिनि ऐं उहे ई माण्हू असां मंझां ऐब ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहिनि।